अहम ख़बर मां इस्लामाबाद जे अदालत सिंध हाउस ते हमले वारे केस में पीटीआई जे ॿिनि एमएनएस जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत एमएनएस जी ज़मानत मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां जाबदारनि खे 50-50 हज़ार रुपयनि जा मचला जमा कराइण जी हिदायत कई वई। अदालत पीटीआई अॻवान राय तनवीर जी बि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। आगाह कयूं पिया। इस्लामाबाद जी अदालत सिंध हाउस ते हमले वारे केस में पीटीआई जे ॿिनि एमएनएस जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत एमएनएस जी ज़मानत मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत पारां जाबदारनि खे 50-50 हज़ार रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत कई वई आहे। अदालत पीटीआई अॻवान राव तनवीर जी बि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। इस्लामाबाद जी अदालत सिंध हाउस ते हमले वारे केस में पीटीआई जे ॿिनि एमएनएस जी ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे। अदालत एमएनएस जी ज़मानत मंज़ूर कंदे खेनि आज़ाद करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत पारां जाबदारनि खे 50-50 हज़ार रुपयनि जा मचलका जमा कराइण जी हिदायत कई वई आहे। अदालत पीटीआई अॻवान राव तनवीर जी बि ज़मानत मंज़ूर करे वरिती आहे।